इस्लामाबाद वेझो कैदियुनि जे 3 बेंच ते हथियारबंदनि जो हमलो। पीटीआई जे 3 एमपीए समेत केतिराई कैदी फरार। पुलिस ज़रियनि मूजिब डी चौक ते एहतजाज कंदड़नि जवाबदारनि खे अदालती पेशी बाद 3 बेंच में अटक जेल मुंतकिल कयो पियो वियो त संजाणी टोल प्लाज़ा वटि हथियारबंदनि हमलो कयो। पीटीआई एमपीएस अनवर ज़ेब, लियाकत ऐं यासिर कुरैशी समेत केतिराई कैदी फरार थी विया। अस्पताल ज़रियनि जो चवणु आहे त हथियारबंदनि जी फायरिंग में केतिराई पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। आईजी इस्लामाबाद कैदियुनि जे फरार थियण जी कोशिश नाकाम बणाइण जी दावा कंदे चयो आहे त समूरनि कैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। बेंच ते 18 खां 20 हथियारबंदनि हमलो कयो। हमलो कंदड़नि में एमपीए जो पुट भी शामिल हो। 3 बेंच में मुख़्तलिफ़ केसिस में गिरफ़्तार कयल 82 कैदी सवार हुआ। पुलिस खेनि ॿीहर गिरफ़्तार करे इस्लामाबाद मुंतकिल कयो आहे। डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि जो एफसी चेक पोस्ट ते हमलो, 10 एहलकार शहीद। घरू वज़ारत मूजिब दहशतगर्दनि एफसी जे जाम चेक पोस्ट ते रात जे वक़्त में हमलो कयो। शहीदनि मां 6 जवाननि जो तालुक ॾखण वज़ीरिस्तान ऐं चंद जो करक ज़िले सां आहे। शहीदनि खे भेटा पेश कयूं था। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे एज़ाज़ में फुल कोर्ट रेफरेंस। जस्टिस मंसूर अली शाह समेत 6 जजिस शिरकत न कई। जस्टिस मुनीर, जस्टिस आयशा ऐं जस्टिस शाहिद वहीद शरीक थिया। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त आज़ादीअ में कुझु कलाक बचा आहिनि। हिकु काग़ज़ हिकु धुर जे फ़ाइदे ऐं ॿिए जे ख़िलाफ़ हूंदो आहे। सच बाबति अलाही ॼाणींदो आहे। नामज़द चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी ख़िताब कंदे चयो आहे त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो सुठो दौरु गुज़रियो। हू औरतुनि जे हक़नि लाइ अॻभरो रहियो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अदलिया में मुदाख़लत जा दरवाज़ा खोलिया ऐं चीफ जस्टिस जे अलविदाई रेफरेंस में शिरकत न करण जा सबब वधीक परेशान कंदड़ आहिनि। जस्टिस मंसूर अली शाह सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार खे हिकु ॿियो ख़त लिखी छॾियो। जस्टिस मंसूर अली शाह ख़त में चयो आहे त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अदलिया में चेक एंड बैलेंस न रखियो, अदलिया जो दिफ़ा करण जी हिम्मत न ॾेखारी ऐं अदलिया खे कमज़ोर करण वारनि खे ग्राउंड ॾिनो। पीटीआई 6वीं आइनी तरमीम जी हिमायत कई हुई। तरमीम मंज़ूर थियण ते पीटीआई ख़ुश आहे। पीटीआई जो झेड़ो पाकिस्तान सां आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त आलमी सतह ते पीटीआई जे हक़ में मुहिम हली रही आहे। मिशन पुठियां गोल्ड स्मिथ ऐं इसराइल आहे। पीटीआई वारा डिजिटल दहशतगर्दी ज़रिए मुल्क में ॾपेड़ पखेड़ण जी कोशिश करे रहिया आहिनि। सिंध में सरकारी इदारनि खे तेज़ीअ सां शमसी तवानाईअ ते मुंतकिल करे रहिया आहियूं। ग़रीब ख़ानदाननि खे बि सोलर सिस्टम ॾेई रहिया आहियूं। वज़ीर आज़म बिजली सस्ती करण ते कमु करे रहियो आहे। वधीक 8 आईपीपीज़ बाबति क़ौम खे जल्द ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी। क़ौमी असेंबली में सवालनि जा जवाब ॾींदे सुध समा वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त नेपरा फ्यूल एडजस्टमेंट जी मद में नेपरा बिजली सस्ती कई आहे। 5 आईपीपीज़ जी बंदिश सां बि बिजली क़ीमत ते फ़र्क़ु पियो आहे। आईपीपीज़ जा रेट बि घटाया विया आहिनि। मुल्की मईशत बि मुस्तक़िम थी आहे। ईंदड़ गर्मियुनि खां पहिरीं बिजलीअ जी क़ीमत वधीक घटि कई वेंदी। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान मुल्क में आम चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुकूमतूं एहतजाज नाहिन कंदियूं। मुल्क में सियासी इस्तेकाम जी ज़रूरत आहे। आम चूंडूं ॿीहर थियण घुरिजनि। हिन वक़्तु अपोज़िशन में आहियूं। हुकूमत में वञण जो इरादो न आहे। अपोज़िशन में वेही कमु कंदा रहंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत जे गठजोड़ सां सिंधु दरिया ते धाड़ो हयो पियो वञे। सिंधु दरिया ते 6 केनाल अॾण सां सिंध जूं ज़मीनूं तबाह थी वेंदियूं। एसयूपी जे सदर सैयद ज़ैन शाह कश्मीर ऐं गुड्डू में ख़िताब कंदे चयो आहे त 92 वारे पाणी ठाह मूजिब 10,000 मिलियन एकड़ फुट पाणी सिंध खे मिलणु घुरिजे, जेको नथो ॾिनो वञे। वफ़ाक़ी हुकूमत ठाह जी भञकड़ी करे रही आहे। सिंध जो अवाम बका लाइ जदोजहद में असांजो साथ ॾे। आबादगारनि जूं मुआशी क़तल थियण न ॾींदासीं। खैरपुर में अदालत 12 क़तल थियल 3 ॼणनि जे वारसनि जो 3 कलाकनि खां लॻल धरणो पुलिस जी ख़ातिरनि ते ख़तमु। हथियारबंदनि अदालती पेशी ते आयल
शकील कांधड़ो, बरकत कांधड़ो ऐं हातिम कांधड़ो खे क़तल कयो हो। मक़तूलनि जे वारसनि कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो हयो। ट्रैफ़िक मुअतल रही। डीएसपी मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं। जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरनि ते धरणो ख़तमु।